नाज़रीन, टंडोला यार में स्मार्ट लॉकडाउन बावजूद SOPs ते अमल न थी सघियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नसीर शाह। नाज़रीन, जी तो सॼे सिंध जियां ज़िले टंडोला यार में भी डिप्टी कमिश्नर टंडोला यार जे रशीद अहमद ज़रदारी पारा टंडोला यार में कोरोना जा केस वधण के हवाले से सख्त कदम खणंदे लॉकडाउन जो ऐलान किया, जो 15 ॾींहनि लाइ लॉकडाउन जो ऐलान किया, पर लॉकडाउन के हवाले से रुगो ऐलान ही रहिजी वियो। इंतज़ामिया पारा SOP ते को भी अमल न थी रहियो आहे। लॉकडाउन के हवाले से सिर्फ रुगो दुकान बंद आहिनि, बाक़ी ॿियो त सॼो कारोबार खुलियल है। जॾहिं त माण्हुनि जी पंहिंजो वॾी रश ऐं वॾी भीड़ है। तालके टंडोला यार, तालको झंडोमरी, तालको चंबड़ जा नंढा तोड़े वॾा शहर बिल्कुलु खुलियल आहे। हिते हज़ारे माण्हुनि जी तादाद में माण्हू उते पंहिंजो पहुता ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मञा सिंध जे ॿियनि इलाइक़नि मञा बि माल काए पहुता, जंहिंजे करे बि वधीक SOP ते को बि अमल न थी सघियो ऐं उते जी इंतज़ामिया तरफ़ां को बि न कंट्रोल थी सघियो। जॾहिं त टंडोला यार में 3 एहसास कफ़ालत जे हवाले सां माण्हुनि खे सेंटर खुलियल आहिनि, जिन जा पैसा मिलनि था। उते भी औरतों तोड़े मर्दनि जी वॾी भीड़ है ऐं SOP ते को भी अमल कोन पियो थिए। जॾहिं त टंडोला यार जे शहर तोड़े ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में SOP ते को भी अमल कोन थो थिए। न दुकानदार था SOP ते अमल कनि, न आम माण्हू तो करे। जॾहिं त इंतज़ामिया पारा सख़्त कदम त खया विया, पर उन जे बावजूद भी कुछ न थी सघियो आहे। जॾहिं त सिर्फ़ रुगो कुछ बाज़ारूं ऐं दुकान बंद आहिनि, बाक़ी आमदो रफ़्त माण्हुनि जे हवाले सां रश ऐं हीअ तव्हां नाज़रीन खे ॾेखारियो त हीअ माण्हू हीअ रश ऐं हीअ पंहिंजो गाॾियूं ऐं पंहिंजो जीअं रोज़मर्रा जे हवाले सां हलंदियूं रहनि थियूं ऐं इंतज़ामिया तरफ़ां को बि अहिड़ो सख़्त कदम न खयो वियो आहे जंहिंजे करे पंहिंजो को कंट्रोल थिए। जॾहिं त पंहिंजो लॉकडाउन मञा आवाम खे या इंतज़ामिया खे कहिड़ो फ़ाइदो पहुतो आहे, जॾहिं त माण्हू घरनि में वेहण लाइ तयार ई न आहिनि ऐं हिन वबाई बीमारी जे हवाले सां कोरोना जे हवाले सां जीअं रोज़ानी जे बुनियाद ते टंडोला यार मञा केस वधनि पिया। जेसिताईं हेल ताईं 99 केस ज़ाहिर थी चुका आहिनि, पर माण्हुनि जे कन ते जूं ई कोन पई चुरे। हुकूमत खे घुरिजे ऐं इंतज़ामिया खे टंडोला यार जी खे घुरिजे त सख़्त कदम खणे ऐं आवाम खे रोकियो वञे। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहम्मद शाह, मेरान।